तव्हां ॿुधंदा त मिस्र में जॾहिं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे आंदो वियो, अल्लाह जो प्यारो नबी हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम आयो ऐं जेके खणी आया उन्हनि ॿोली लगाई त असां हज़रत यूसुफ खे फ़रोख्त करणु चाहियूं था, असां हज़रत यूसुफ जो सौदो करणु चाहियूं था। आए पोइ हज़रत यूसुफ खे ख़रीद करण वारो इलाही माण्हू निकिरी आया, पर ॿोली लॻी त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जी क़ीमत तमामु मथे आहे। तराज़ू जे हिकिड़े पासे में अल्लाह जे नबीअ खे विहारियो वेंदो, ख़रीदार ॿिए पासे सोन रखे, हम वज़न सोन थींदो, सोन हिकिड़े पासे रखबो, वरी चांदी तोरी वेंदी। अहिड़े नमूने सां हीरा लाल मोती जवाहर जेके भी क़ीमतूं शयूं आहिनि हज़रत यूसुफ जे हम वज़न जेको अदा कंदो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे उहो ख़रीद करे सघंदो। मुंहिंजा प्यारा भीड़ लॻी वई, सॼियूं गलियूं भरिजी वयूं, बाज़ारूं भरिजी वयूं, सभई इन नियत सां आया, पर हिकिड़ी माई आ, पोढ़ी आ, कुरारी आ, छुट खपाईंदी ही, छुट खपाए पंहिंजो घर हलाईंदी ही। साहब मुंहिंजा प्यारा उन मेड़ाके में पई फिरे, हिकिड़े शख्स जी नज़र पई आ, चवण लॻो अम्मा पोढ़ी सिज लही वेंदो, ऊंधाई अंधोकार थी वेंदी, जल्दी जल्दी घर हली वञ। पोड़ी माई आ, देर थी वेंदी, बारारी थी आए, तूं हज़रत यूसुफ खे छा ख़रीद कंदे? हज़रत यूसुफ जी क़ीमत शायदि तो कान ॿुधी आ, हज़रत यूसुफ जी जेका ॿोली लॻी आ सा तो अञा कान ॿुधी आ। माई साहबा ख़ामोश थी हली वञ, तुंहिंजे वस बस खां ॻाल्हि चढ़ियल आ। उहा अम्मा पोड़ी कुर्बान उन जे जवाब तां पान चवण लॻी, ऐं जवान मूंखे बि यकीन आ, भरवसो आ त मां ख़रीद करे कोन सघंदसि, मूं वटि एतिरो मुल एतिरी क़ीमत कान्हे का, पर इहा नियत खणी पई घुमा त जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो हज़रत यूसुफ जे ख़रीदारनि जी लिस्ट निकिरंदी। उन्हनि में ख़रीदण वारो त हिकिड़ो आ, पर उम्मीद रखण वारा खोड़ल। जॾहिं लिस्ट निकिरंदी अल्लाह साईं ॾिसंदो त मुंहिंजे नबीअ जा हुबदार केरु हा, ख़रीदार केरु हा, मन उते मां पोड़ीअ जो नालो निकिरी अचे त अल्लाह जे नबीअ जी मोहबत जे सदके मुंहिंजो छुटकारो थी वेंदो।